जमाल शाह भरसां ॻोठ गुलशहर महर जे रहवासी अनवर अली सां हैदराबाद जी रहवासन मीना मसीह पंहिंजो मज़हब मटाए सेशन अदालत नवाबशाह में पसंद जो परणो करे छॾियो। इन मौक़े ते मीना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी शादी अॻु काशू नाले मर्द सां थियल हुई जंहिं मूंखे तलाक ॾिनी। अनवर अली सां प्यार जो परणो करण बाद मुंहिंजा माइट अनवर जा दुश्मन थी विया आहिनि। उन्हनि SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सोबोदेरो में ट्रैफिक हादसे अंदर 6 क्लास जो शागिर्द फौत, इंतजामी नाअहली ते वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सोबोदेरो वेझो सटलिंक रोड ते वाक़े मेराब वाह वटि अफ़सोसनाक वाक़िए जे नतीजे में भोंबटपुर जे 15 वरियनि जो मासूम नईम अली वल्द सिकंदर सामटियो तॾे ते फौत थी वियो। हादसे बाद फोती नींगर जो लाश मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में डॉक्टर मौजूद न हुअण सबबि लाश 2 कलाकनि ताईं इस्पताल में रखियल हो। डोकरी में 2 धुरनि जे झेड़े दौरान फायरिंग सबबि हिकु वाटेरो समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां 2 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। ॿिन्ही धुरनि में झेड़े दौरान फायरिंग सबबि इलाइक़े में सख़्तु ख़ौफ़ पखेड़जी वियो, जॾहिं त फायरिंग में वाटेरो नज़ीर माछी, ज़ुल्फ़कार मक्सी, तारिक मक्सी, वसीम माछी ऐं मेहरान देरो ज़ख़्मी थी पिया। मक्सी बिरादरी पारां नादिर देरो ते फायरिंग जो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त नादिर देरो हथियारबंदनि साण करे मथां हमलो कयो। ज़ख़्मियुनि खे डोकरी में तिबी इमदाद ॾियण बाद लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस नादिर देरो जी गिरफ़्तारी लाइ छापा हया आहिनि, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी ऐं वाक़िए जो हिन महिल ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे।